नाज़रीन, फातिमा क़त्ल केस में रूपोश जवाबदार फयाज़ शाह जी 6 ॾींहनि जी उबूरी ज़मानत मंज़ूर कई वई आहे। राणीपुर जे हवेली में तशद्दुद करे मारियल ॿारड़ी फातिमा जे क़त्ल केस में रूपोश जवाबदार पीर फयाज़ जी 6 ॾींहनि जी उबूरी ज़मानत कई वई आहे। हिना शाह जी ज़मानत दरख़्वास्त ते सिंध हाई कोर्ट हैदराबाद बेंच तरफ़ां 26 सेप्टेम्बर ताईं धुरियुनि खां जवाब तलब कयो वियो आहे। क़त्ल केस में नाबज़ ताईं रूपोश ॼाणल जवाबदार पीर फयाज़ शाह ऐं हिना शाह ज़मानत लाइ सिंध हाई कोर्ट हैदराबाद बेंच सां राब्तो कयो। अदालत जवाबदार पीर फयाज़ शाह 6 ॾींहनि जी उबरी ज़मानत हासिल करे वरिती, जंहिंखां पोइ अदालत पुलिस खे जवाबदार खे गिरफ़्तार करण खां रोके छॾियो आहे। अदालत हिना शाह जी ज़मानत दरख़्वास्त ते एतिराज़ लॻाए छॾिया। अदालत रिमार्क्स ॾींदे चयो त जवाबदार हिना शाह खे जॾहिं सखर जी अदालत मां उबरी ज़मानत हासिल हुई त पोइ मुक़ररु मुदे अंदरि पेश छो न थी। अदालत हिना शाह समेत धुरियुनि खां 26 सेप्टेम्बर ताईं जवाब तलब करे वरितो आहे। राणीपुर जी हवेली में मासूम ॿारड़ी फातिमा फड़ो जे क़त्ल केस में हिना शाह ऐं पीर फयाज़ शाह रूपोश आहिनि। उन्हनि जी गिरफ़्तारी लाइ राणीपुर ऐं कराची में मुख़्तलिफ़ वक़्तनि ते छापा लॻी रहिया आहिनि।